मौज़िज़ सामाईन, साहसी हाशिम भट्टी अवां सां माए टीवी चैनल ते मुखातिब आहे। मौज़िज़ हाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त प्रेस क्लब असांजे माए टीवीअ ते जेके प्यार जा परण आहिनि ख़ासि तौर ते उहे असां वटि ईंदा आहिनि। अॼु मूंखे इहो ॿुधाईंदे जेको आहे सो इंतिहाई ॾुख बि थिए थो त असां वटि अहिड़ा बि ख़बीस नौजवान आहिनि जेके प्यार जे परण जे ख़ातिर पराई नियाणियुनि खे वर्गलाए शादियुनि जो आसरो ॾेई उन्हनि सां धोखा था कनि। अहिड़े क़िस्म जो धोखो जेको आहे सो हिकिड़ी कराचीअ खां कही आई आहे। छोकिरी पढ़ी लिखी छोकिरी आहे, बाक़ाइदे यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ छोकिरी आहे। उनखे कंहिं ख़ैरपुर मां फ़ोन करे शादीअ जे आसरे ते घुरायो आहे। उनखे हाणे उहो हमरा उहो नौजवान लभे ई कोन थो। उनजो नंबर बि हाणे बंदि आहे ऐं छोकिरी परेशानीअ जे आलम में प्रेस क्लब माए टीवीअ ते पहुती आहे त मुंहिंजी का वाहर कयो। असां हिन चैनल वसीले अगरि उहो नौजवान असांखे ॿुधे थो ॾिसे थो त बाबा इहो को चङो अमल कोन्हे। प्यार में इंसान गुमराह थी वेंदो आहे, पंहिंजे वर्गलाइण में अची वेंदो आहे, पर कंहिंसां कंहिंजे जज़्बातनि सां खेॾणु का चङी ॻाल्हि कोन्हे। मोहतरमा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो साइमा आहे। साइमा, किथां आया हो तव्हां? मां कराची खां। कराची खां आया हो। अकेले सिर तव्हां निकिता आहियो? तव्हांखे किरायो भाड़ो पैसा इन थेले में आहिनि या इहे पास चार लटड़ा विझी ऐं प्यार जे परण जे ख़ातिर निकिरी पियो? अचण जो त किरायो मूंखे हुयो, वञण जो मूंखे किरायो बि कोन्हे। हिन बैग में मुंहिंजो बसि हिकिड़ो जोड़ो ई खणी मां निकितमि। असां कोशिशि कंदासीं, हालांकि असां साहसी हज़रात त ॿियनि खां चंदो वठंदा आहियूं या ॿियनि खां पैसा वठी करे ॿियनि ताईं आवाज़ पहुचाईंदा आहियूं, पर वापसी जो कोशिशि कंदासीं त ख़ुदा करे तव्हांखे हिकु ॿ ॾींहं असां हिते प्रेस क्लब में रहंदासीं। छो जो जॾहिं ही प्रोग्राम ऑन एयर वेंदो माए टीवी तां त जेको कंहिं माण्हूअ तव्हां सां कूड़ा ॻाल्हाया, कूड़ा वाइदा करे धोखे में हिते घुरायो अथई, मथां हुनजे दिलि में रहम अची वञे, तव्हांखे पंहिंजो इज़त सां एहतराम सां शरीअ मोहम्मद मुताबिक़ तव्हां सां परणो करे त इहो अञा वधीक कमु बहितर थी वेंदो ऐं असांजा चार पैसा बि बची पवंदा। अलाह करे अचे, पर लॻे कोन थो त ईंदो। हाणे इहो आहे त असां त चवंदासीं त रहीम इहो कमु चङो त तूं कोन कयो आहे, तूं ख़ैरपुर वारनि खे लॼायो आहे जो ख़ैरपुर में अची हीअ मिसकीन छोकिरी अकेली अची हिते पहुती आहे। असांखे त इंतिहाई शर्मिंदगी थिए थी, पर जे हाणे प्रोग्राम तूं ॿुधे थो ॾिसे थो त हिन नियाणीअ जी पारत हुजे ई बाबला त जीअं असां माए टीवीअ जो बि भलो थिए त माए टीवीअ जे सदके कंहिंजो घर आबाद थिए त बहितर आहे। भला तव्हां पंहिंजी कंहिं सहेलीअ सां पंहिंजे घर में कंहिंसां इहा ॻाल्हि कई त मुंहिंजो रहीम सां प्यार जो कांटो जुड़ियल आहे, मां हलांव थी ख़ैरपुर? न, मां कंहिंसां बि ॻाल्हि न कई, बसि रहीम मूंखे चयो तूं हली आ त मां निकिरी पयमि। पोइ हाणे तव्हां छा था चाहियो त छा थियणु घुरिजे? हाणे तव्हां वापसि वञणु चाहियो था या रहीम जे प्यार में इते ई रही पवंदव? रहीम अगरि मुंहिंजी ॿुधे थो त पोइ मूंखे वठी वञे हितां, अगरि नथो ॿुधे त तव्हां मूंखे किराए जा पैसा ॾिजो त मां बसि पंहिंजे घर ई हली वेंदमि। मूंखे तव्हांजी इहा ॻाल्हि त ॾाढी वणे थी त अगरि हू रहीम मूंखे पंहिंजो करे थो त मां रही पवंदमि, न त किराए जा पैसा ॾियो त मां वापसि वञा। इन ॻाल्हि ते बि पाण सोचूं था, जेका ॻाल्हि मूंखे हक़ीक़त में वणे कोन थी, छो मूंखे पंहिंजे खीसे मां तव्हांखे किरायो ॾियणो पवंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे त महांगाई जो दौर बि आहे, वरी तव्हांखे कराची बि वञिणो आहे ऐं कराची जा किराया बि महांगा आहिनि। महांगा त आहिनि, पर मूंखे किरायो बि त न आहे नी, मूंखे वरी घर बि त भला वञिणो आहे नी। बिल्कुलु वञिणो आहे, पर हाणे इहो मोहतरमा तव्हां छा पंहिंजो नालो ॿुधायो? साइमा। साइमा, तव्हांखे भला हाणे पछतावो थिए थो त मां हीअ कमु त करे वेठी आहियां, घरां त निकिरी चुकी आहियां, पोइ हाणे तव्हांखे कुझु अफ़सोस ॾुख को ग़म आहे? आहे न, मां हिकिड़े कूड़े माण्हूअ जे चवण ते निकिरी पियमि जेको नंबर बि बंदि करे वेठो आहे ऐं मुंहिंजो मोबाइल जी बैटरी बि हिन जे करे लो थी वई। हाणे त मां कंहिंसां राब्ते में बि न आहियां नी।
बिल्कुलु तव्हां पंहिंजी जाइ ते सही आहियो। तव्हांखे लॻे थो त रहीम खां वधीक पंहिंजे मोबाइल जी चार्ज जी वॾी गणती आहे। तो हाणे ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो हाणे जॾहिं तव्हां वापसि वेंदव त तव्हांखे पंहिंजा माइट क़बूल कंदा? उन्हनि खां मां माफ़ी वठंदमि नी, त मां ग़लती त कई आहे न। ग़लती कई आहे। मां बि पंहिंजो हिन माए टीवीअ जे चैनल वसीले पंहिंजे तव्हांजे ख़ासि तौर वालदेन खे चवंदुमि त इंसान ख़ता जो घरु आहे, पोइ उन खां ख़ता थी वञे, जवानी आहे, इंसान आहे, पोइ मां त चवंदुसि त हिनखे माफ़ कयो ऐं कंहिं सुठी जाइ ते जेको आहे सो रिश्तो ॾिसी हिनखे जेको आहे परिणाव कंदव, हिनखे दुआऊं बि ॾींदव त अलाह साईं इन ॻाल्हि जे करे मथां तव्हांजा जेके पुराणा कयल गुनाह आहिनि उहे बि माफ़ थी पवनि। पर मां त तव्हांजी पारत कयां थो। तव्हां टीवीअ जे पंहिंजे ज़रिए मुंहिंजे माइटनि खे तव्हां चओ। मां बिल्कुलु चयो आहे ऐं अलाह करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि जे ॿोड़ा न हुजनि ऐं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वेंदा, छो जो इंसानु ख़ता न करे त पोइ इंसानु कहिड़ो। ख़ता थी वई न, हाणे त मूंखे पछतावो थिए थो न। पछतावो ते हाणे भला इहो आहे त तव्हां हिकिड़ो माए टीवी वसीले हिकिड़ो पैगाम ॾियो नौजवान छोकिरियुनि खे जेके इन जालसे में अची निकिरी थियूं पवनि, पंहिंजे वालदेन जी इज़त खे नथियूं ॾिसनि ऐं बसि पोइ प्यार जे परण जे आसरे ते थेलड़ो खयूं निकिरी थियूं पवनि, पोइ पोयां माइटनि ते भाइरनि ते छा थी गुज़रे उहो तव्हां पाण अंदाज़ो लॻाईंदा हूंदव। हाणे तव्हां छा चवणु चाहींदव? अहिड़ो को पैगाम ॾियो त पोइ पाण मोकिलायूं। मां सभिनी जेके मोजड़ियूं पढ़ियूं लिखियूं छोकिरियूं आहिनि जेके मोबाइल ते ॻाल्हाइनि थियूं उन्हनि जे ॾटनि में थियूं अचनि, जीअं मां हुन रहीम जे ॾटनि ते अची वियमि त तूं बसि निकिरी पव, मां तोसां शादी कंदमि, कुझु बि न आहे। अहिड़ा माण्हू कूड़ा हूंदा आहिनि, अहिड़ा माण्हू फ्रॉडी हूंदा आहिनि, पंहिंजे पीउ माउ जी इज़त मोजड़ियूं छोकिरियूं ख़राबु करे वेंदियूं आहिनि। मूंखे हिन ॻाल्हि जो पछतावो आहे त जीअं मां कयो आहे त ईअं छोकिरी आईंदा न बि करे, पंहिंजे पीउ माउ जी रज़ा ख़ुशी सां शादी करे जाते उहे चाहिनि उहो बहितर फ़ैसिलो था करनि। मौज़िज़ हाज़रीन, तव्हां पंहिंजो साइमा जी ॻाल्हि ॿुधी ऐं ख़ासि तौर उहे नौजवान छोकिरियूं जेके प्यार जे जालसे में ऐं पंहिंजो अची थियूं वञनि ऐं घरां निकिरी थियूं पवनि। हाणे मूंखे उमेदु आहे त अॼु तव्हां हीउ जेको प्रैक्टिकल ॾिठो आहे प्रेस क्लब ख़ैरपुर माए टीवी जे तवसु सां, उमेदु आहे त घणनि खे ई जेको आहे सो सबक़ु मिलियो हूंदो। कोशिशि कयो जे बजाए उहे रहीम जहिड़ा माण्हू तव्हांजो नंबर बंदि कनि, तव्हां उनजो नंबर बंदि करे पंहिंजे माउ पीउ जी इज़त जे तहफ़ुज़ जो जेको आहे सो ख़्यालु कंदव त इन में ई इज़त आहे। ऐं जॾहिं माउ पीउ जेके फ़ैसिला कनि था उहे कॾहिं बि फेल नथा वञनि, उहे शादियूं बि कामयाबु वञनि थियूं ऐं हिकिड़ो ख़ानदान जे रज़ामंदी सां जेके शादियूं थियनि थियूं साइमा, उन में झुमिर लाॾा ख़ुशियूं, उन शादीअ जो वरी मज़ो ई पंहिंजो आहे। मज़ो ई पंहिंजो आहे। हाणे तव्हां ग़लती त करे वेठा हो पर पछताव न कयो, तव्हां सुठी जॻह ते आया हो, सही जॻह ते आया हो। तव्हां जेसिताईं मोबाइल चार्ज करे वठो त मां पंहिंजे हाज़रीन नाज़रीन खां मोकिलाए बि वठां ऐं कोशिशि कयां त तव्हांजी वापसीअ जो किरायो बि मूंखे तव्हां इहो मोबाइल बि चार्ज करे ॾिजो। बिल्कुलु करे था ॾियूं। रहीम खां वधीक मोबाइल चार्ज जी साइमा खे वॾी ॻणती आहे।